डॉक्टर सनिया ज्योति जो अचानक मौत। 3 साल पढ़ी 4थे साल में दाख़िल थियल डॉक्टर सनिया 4थे साल जे आख़िर में पेपरनि में वेहण वारी हुई। उहा पेपरनि जी तैयारी भी करे रही हुई। उन सां गॾोगॾु पंहिंजो प्लान तरतीब ॾेई रही हुई त उनखे कहिड़ी ख़बर त मुंहिंजो ही आख़िरी ॾींहुं आहे। उन जी अचानक तबीयत ख़राब थी थिए। उन सां गॾु जेके रूममेट छोकिरियूं हुयूं उन वार्डन खे चयो त सर हिन खे प्लीज़ जल्दी हॉस्पिटल पुॼायो। 45 मिंटनि ताईं तड़पंदड़ डॉक्टर सनिया यूनिवर्सिटी इंतज़ामिया जी लापरवाहीअ सबबु मौत जे कारे ॾुकार में हली वई। 45 मिंट तड़पंदड़ डॉक्टर खे पंहिंजनि वार्डन समेत इंतज़ामिया कोई तदारक न कयो ऐं आख़िरी पलनि में सिविल अस्पताल ख़ैरपुर में पहुचायो वियो। पहुचण खां अॻु ई फौत थी चुकी हुई। सिंध सोगवार आहे, सोग खां सवाइ करे बि छा था सघूं। सिंध जवाननि जी मक़्तल गाह पिणल आहे, ख्वाबनि जी, ख़्वाहिशनि जी, ख़ुशियुनि जी, रोशन मुस्तक़बिल जी, सपननि जी सिंध क़बर बणियल आहे। हिन बदबूदार सिस्टम खे ख़त्म थियणो पवंदो। दोज़ख बणियल देश खे बिश्त बणाइणो पवंदो। माइट पंहिंजूं नियाणियूं तइलीमी दर्सगाहनि में पढ़ण लाइ मोकिलीनि था, पर मोट में माइटनि खे नियाणियुनि जा लाश मोकिलिया वञनि था। हिन खां अॻु बि नाइला रिंद जो मौत थी चुको आहे, पर हुनजो हिनमहिल ताईं ख़बर ई न पई आहे त केरु हुन जे क़त्ल में मुलविस आहे। नम्रता कुमारीअ जो बि मौत थी चुको आहे। उनजो बि पंहिंजे कमरे मां फाही लॻल लाश मिलियो, पर उन जे कारण जी ख़बर कोन पइजी चुकी आहे त केरु हुन जे पोयां कारियर वारो हथ हुया। नौशीन काज़मी समेत केतिरनि शागिर्दनि खे क़त्ल करे लाश माइटनि ॾांहुं मोकिलिया विया। जेकॾहिं अॻु क़त्ल कयल शागिर्दनि जी असुल क़ातिलनि खे सज़ाऊं ॾिनियूं वञनि त अॼु सनिया ज्योति ज़िंदा हुजे हा। अफ़सोस इन ॻाल्हि जो आहे त इहे मसइला जेके बि थियनि था नियाणियुनि सां अक्सर यूनिवर्सिटीअ जे हॉस्टलनि में थींदा आहिनि। या त उन में बदबूदार सिस्टम किरदार वहशी नुमा इंसान रहनि था जेके नियाणियुनि खे एतिरो मजबूर कनि था जो हू पंहिंजी ज़िंदगी जो ॾीओ बुझाए ऐं पंहिंजे मालिक हक़ीक़त सां वञी मिलनि थियूं ऐं माइटनि उन जे पीउ माउ खे सवें सूर सीने में ॾेई हमेशह जे लाइ उहे दर्द ॾिना वञनि था। ॾिसणो इहो आहे त सिंध हुकूमत त इन मसइले जे लाइ या ख़ैरपुर पुलिस कहिड़ो किरदारु अदा करे थी। हक़ीक़तूं जेसि ताईं साम्हूं नथियूं अचनि त केतिरियूं ई नियाणियूं अजुल जो शिकार थींदियूं रहंदियूं। तव्हां असांजी इहा ज़िमेवारी आहे त हिन आवाज़ खे बुलंद कयूं जीअं नियाणियुनि खे इंसाफ़ मिली सघे।